नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस सिर्फ। सिंध के नए माली साल के लिए 13 खरब 50 अरब रुपयनि की बजट अज पेश कई वेंदी। सरकारी मुलाज़िमनि की पघारुनि ऐं पेंशन में 15 सैकड़ो वाध की तजवीज़। मुख़्तलिफ़ तरक्याती स्कीमुनि लाइ 260 अरब, सालियानी तरक्याती प्रोग्राम लाइ 280 अरब रुपया रखिया वेंदा। नवां टैक्स न लॻाइण जो फ़ैसिलो। तालीम, सिहत ऐं ज़राअत खाते के शोबनि जी बजट में वाध की तजवीज़। सिहत के शोबे लाइ 30 अरब, तालीम के शोबे लाइ 22 अरब रुपया रखण की तजवीज़। करप्ट हुकूमत अवाम के अरबे रुपयनि ते धाड़ो हणण जो मनसूबो जोड़ियो आहे। IMF पगारदार तबके ते 150 अरब रुपयनि जो टैक्स लगायो। पगारदार तबके ते 150 अरब रुपयनि जो टैक्स मंजूर न आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान। चवे तो होटल मुलाजिम के खाधे ते भी टैक्स लगायो वियो आहे। मुल्क में कोरोना वायरस के 59 मरीज़ फौत थी विया। फौतुनि जो अंग 2782 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा 838 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,73,027 थी वियो। हिन वक़्त ताईं कोरोना वायरस के 8,80,316 मरीज़ शिकस्त ॾेई सेहतियाब थी चुका। सिंध सरकार पारां डहरकी ऐं खुददार हादसे के मुतासरनि लाइ मुआवज़े जो ऐलान। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चवे तो हादसे के फ़ौतुनि के वारसनि के 5-5 लाख रुपया ॾिना वेंदा। हादसे के ज़ख़्मियुनि के 1 लाख रुपया ॾिना वेंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी के अवाम की परेशानियुनि जो एहसास आहे। बैरा टाउन वाक़े जा 22 खां वधीक केस दाख़िल करण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख्वास्त दाख़िल। अदालत दरख्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। कंहिं बि वाक़े जो 1 खां वधीक केस दाख़िल नथो थी सघे। सुप्रीम कोर्ट के हुक्म मूजिब वाक़े की 1 FIR दाख़िल थी सघे थी। बैरा टाउन केस में 22 FIRs कानून ख़िलाफ़ आहिनि। कोयटा में खुददार बागबान के इलाके में घर अंदर फायरिंग। 2 सगा भाइर क़त्ल। अकबर शामिल। लाड़काने में नीगर शहीद अहमद कलोड़ो शाख में बुरी फौत थी वियो। धाबे की भरसा वाटर बोर्ड के कैनाल में नीगरी बुरी फौत। बख्तावर भंड। शिकारपुर में महीनों अगवा थी वियल 5 मुगी बाजियाब थियलन में सोनारो पौड़, नजीबुल्ला पठान, इनायतुल्ला पठान, अब्दुल्ला शेख ऐं मांझी शेख शामिल। पुलिस जो चवण है तो धाड़ेलन मुगविन के दबाव तहत आज़ाद किया है। सखर में खीरथर कैनाल कंडुवाहण लिंक रोड से मुबैना पुलिस मुकाबलो। एक डोहारी मारिजी वियो। मारिजी वियल डोहारी जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवण है डोहारी ॾोह जे इरादे से बीठल हुआ। पुलिस के ॾिसी सीधी फायरिंग कई। जवाबी फायरिंग में एक डोहारी मारिजी वियो। दादू में मोड़ो रोड ते रिक्शा ऐं ट्रालर में टक्कर। 1 ॼणो फौत, 1 ज़ख़्मी। पुलिस फौती जी लाश ऐं ज़ख़्मी के सिविल अस्पताल मुंतकिल किया।